फायरिंग मंसूर खान जे मथां हुई। मिली हुनजो हिसाब किताब त तव्हांखे ॾियणो पियो। हाणे पंहिंजो पाण खे बदनाम करे छॾियो। हाणे इहो तव्हांजे मथां आहे ज़ोर ज़बरदस्ती। पोइ हिते हटण वारा त असां बि रहियूं। ॻाल्हियुनि वसीले ॾींदो या छोकिरीअ जे चकर में नाहक खून थींदा, मारी वेंदी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट्स तव्हां शेयर कंदा हलूं। दोस्तों हाणे मंसूर खान फासी चुको आहे। मंसूर खान जो आख़िर हल कहिड़ो आहे? दोस्तों मंसूर खान पाण खे इन दाग मां साफ़ करण जे लाइ इन छोकिरी सां निकाह करण जी ॻाल्हि कंदो ऐं जेको हाणे उते वञी करे रहज़न ऐं शाहनवाज़ खान प्रेशर ॾींदा मंसूर खान ते ऐं ॾेई चुका आहिनि प्रेशर। तव्हां ॾिठो आहे उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त जेको आहे असांखे जेको आहे साक़ी साहब ॾिनो वञे या ज़ोर ज़बरदस्ती सां वठण लाइ तयारु आहियूं ऐं वठी वेंदासीं या इज़त सां ॾिनो वञे। शाहनवाज़ खान प्रेशर ॾिनो। शाहनवाज़ खान खे ॻाल्हाए न सघंदो मंसूर खान जे साम्हूं। हाणे उहो साम्हूं लत ते लत रखी ॻाल्हाए थो, छाजे करे त हीउ दाग ई अहिड़ो लॻो आहे मंसूर खान जे मथां जो मंसूर खान जूं नज़रूं किरी पियूं आहिनि। हाणे हेॾो वॾो माण्हू ऐं बदनाम थी चुको आहे ऐं हर हिक खे ख़बर पइजी वई आहे। इन जे करे मंसूर खान पहिरियों त फिरी वेंदो, चवंदो मूं वटि छोकिरी कोन आहे, तव्हां छोकिरी ॻोल्हियो या छोकिरी तव्हां मारी हूंदी, मूं वटि न आहे। ऐं हू इहा ॻाल्हि कंदो मां इन सां निकाह करणु चाहियां थो। लेकिन रहज़न वारा ककर वारा इन ॻाल्हि ते आमादा न थींदा। ख़ासि करे शाहनवाज़ खान कोशिशि कंदो त इहो झेड़ो वधे। जे ईअं थियो त इन करे हिन निकाह कयो त पोइ मुंहिंजो जेको प्लान आहे उहो फेल थी वेंदो ऐं इन जे करे इन्हनि खे विढ़ाइण जे लाइ शाहनवाज़ खान अञा उकसाईंदो सभिनी खे ऐं मंसूर खान खे चैलेंज ॾियो, तूं उथींदा तोखां असां हर शइ वठंदासीं। मंसूर खान चवंदो ठीकु आहे, तव्हांखे ताक़त आहे त वठी वञिजो, लेकिन मां बेक़सूर आहियां। अहिड़े हिसाब सां हिन ड्रामे जो अचण वारे एपिसोड में तव्हांखे सीन ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हाणे मंसूर खान फासी चुको आहे। पाण खे छॾाइण जे लाइ, इन मसइले खां हल करण जे लाइ को न को कोशिशि कंदो ऐं छोकिरी जी ॻोल्हा बि कराईंदो। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।